जेकॾहिं अव्हां पंहिंजो कमरो बंदि करे ॿाहिरि हलिया वञो ऐं कुझु महीननि खां पोइ वापसि अची उन खे खोलियो त हर तरफ़ एतिरी त दज़ पई हूंदी जो जेसीं ताईं अव्हां उन खे साफ़ न कंदव एसी ताईं अव्हां उन ई कमरे में वेहणु पसंदि न कंदव। तेज़ हवा सां गॾु जॾहिं मिटी उथंदी आहे त माण्हू सख़्तु परेशान थींदो आहे ऐं चाहींदो आहे त कॾहिं ही मिटी वारी हवा ख़तमु थींदी। इहा मिटी वारी हवा छा आहे? ही ज़मीन जी मथीं सतह वारी इहा ज़रखेज़ मिटी आहे जंहिंसां हर क़िस्म जूं भाॼियूं मेवा ऐं ग़िज़ा पैदा थींदी आहे। जेकॾहिं ज़मीन जी सतह ते इहा मिटी न हुजे त ज़मीन ते ज़िंदगी गुज़ारणु माण्हूअ जे लाइ नामुमकिन थी वञे। इहा ई मिटी आहे जेका फ़िज़ा ऐं हवा में आलूदगी पैदा करे थी, जंहिंजे वसीले पाणी जा बुखार ककरनि जी सूरत अख़्तियार कनि था ऐं फुड़ो फुड़ो थी ज़मीन ते वसंदा आहिनि। ज़मीन जे मथां फ़िज़ा में जेकॾहिं इहा मिटी न हुजे त बारिश वारो अमल ख़तमु थी वञे। सिज उभरण ऐं लहण वक़्तु आसमान जे किनारे ते जेका रंगीन शफ़क़ ॾिसण में ईंदी आहे, इहा बि फ़िज़ा में उन ई मिटी जी मौजूदगी जे करे ई हूंदी आहे। मिटी असांजे लाइ हिकु फ़ाइदेमंद मादो आहे ऐं असांजी दुनिया खे ख़ुशनुमा मंज़र करण जो हिकु ज़रियो बि। हीउ हिकु सादो मिसाल आहे जंहिं मां अंदाज़ो थींदो आहे त दुनिया जी ज़िंदगी में कहिड़ी तरह ख़ुदा पाक नाख़ुशगवार शयुनि सां गॾु ख़ुशगवार शयुनि खे रखी छॾियो आहे। जहिड़ी तरह गुल सां गॾु कंडो हूंदो आहे, अहिड़ी तरह ज़िंदगीअ में पसंदीदा शयुनि सां गॾु नापसंदीदा शयूं बि लॻल हूंदियूं आहिनि। त दोस्तो, हाणे जॾहिं ख़ुदि कुदरत गुल ऐं कंडनि खे गॾु पैदा कयो आहे त असांजे लाइ उन खां सवाइ को चारो न आहे त उन सां निभाउ जी का सूरत पैदा कयूं। मौजूदा दुनिया में उन खां सवाइ कुझु ॿियो करणु मुमकिन न आहे। ॿियनि जी शिकायत करणु माना सिर्फ़ु पंहिंजो वक़्तु ज़ियान करणो आहे। हीअ दुनिया उन ढंग ते ठाही वई आहे त हिते लाज़मन शिकायतुनि जा मौक़िया ईंदा। अकुलमंद माण्हू जो कमु हीअ आहे त हू उन्हनि खे विसारे छॾे। हू शिकायतुनि खे नज़रअंदाज़ करे पंहिंजे मक़सद जे तरफ़ पंहिंजो सफ़र जारी रखे।